Assalamu alaikum, dear colleagues from Dadu District. Uh, मूंखे ॿियो को फोरम मुनासिब न पियो लॻो या मूंखे न पियो ॻोल्हे सघियुसि जंहिं ते मां कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयां। उन करे मजबूर थी मूं हिन फोरम खे इस्तेमालु करणु चाहियो। मूं कल्ह बि DHO साहिबु ऐं सिविल सर्जन दादू सां इंटरेक्शन कयो हो। ॻाल्हि इहा आहे त दादू जा केसिस तमामु घणा असांजी लैब में पॉज़िटिव अची रहिया आहिनि। जेके बि दादू मां सैंपल्स अचनि था असां वटि, उन्हनि में more than 70%, about 70% आर पॉज़िटिव। ऐं सभ खां वधीक ॾुखी ॻाल्हि इहा आहे त ऑलमोस्ट दोज़ हू नीड ऑक्सीजन थेरेपी, उहे सभ जा सभु असां वटि एडमिट था पिया थियनि। हिन वक़्तु मुंहिंजो कोविड वार्ड जेको 32 बेड्स ते मुश्तमिल आहे, जंहिंमें ICU, HDU ऐं आइसोलेशन सेटअप आहे, उहे सभ जा सभु खचाखच भरिजी चुका आहिनि। ऐं उहे सभु दादू सां मोस्टली 90% जेके एडमिटेड पेशेंट आहिनि, उहे बि या त दादू शहर जा आहिनि या दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि मुख़्तलिफ़ UCs जा आहिनि। त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, तव्हां जेके डॉक्टर साहिबान आहियो, कलीग्स गॾु असां गॾु रहिया आहियूं, या ख़ासि करे जेके हींअर हेल्थ मैनेजमेंट टीम सां वाबस्ता आहिनि, DHO साहिबु ऐं सिविल सर्जन साहिबु, त तव्हां थोरो असांजो बर्डन पंहिंजे हॉस्पिटल में शेयर कयो त कम अज़ कम सिर्फ़ु उहे पेशेंट जेके सिर्फ़ु ऑक्सीजन जी ज़रूरत आहे, ॿिए के तव्हां ICU सेटअप लाइ भली असांखे मोकिलियो, वेंटिलेटर सपोर्ट लाइ भली असांखे मोकिलियो, बाएपेप सीपेप लाइ भली असांखे मोकिलियो, पर कम अज़ कम जिन खे रुगो ऑक्सीजन जी सपोर्ट जी ज़रूरत आहे, जेके ऑक्सीजन खां सवाइ नथा रही सघनि, इवन सिंगल ऑक्सीजन 10 लीटर 5 लीटर ते पूरो सेचुरेशन ड्रॉप पिए थिए, कम अज़ कम तव्हां उन्हनि खे पंहिंजे हॉस्पिटल में एकमोडेट कयो, पंहिंजो ऑक्सीजन कंज़म्पशन, पंहिंजो ऑक्सीजन रिक्वायरमेंट, पंहिंजो ऑक्सीजन परचेज तव्हां वधायो। ऐं पोइ जेको तव्हांजो आइसोलेशन वार्ड आहे, कम अज़ कम सिलेंडर ते ई सेंटर सिस्टम ऑक्सीजन जो न बि आहे, त कम अज़ कम सिलेंडर्स ते तव्हां कम अज़ कम 15-20 मरीज़ पाण वटि आराम सां अकोमोडेट करे सघो था। मूंखे इहो हाणे सोल्ड आउट जो लफ़्ज़ इस्तेमालु न करणु चाहिजे, पर हाउसफुल जो मूं बोर्ड बस लॻाए छॾियो आहे। हाणे को बि नओं पेशेंट असीं वठण जी पोज़ीशन में कोन आहियूं। हता की पंहिंजे सेवण शहर जो बि जेकॾहिं को पेशेंट ईंदो, या जामशोरी ज़िले जो, या सेवण जे मुख़्तलिफ़ UCs जो को पेशेंट ईंदो, त असीं उन्हनि खे मुमकिन आहे पाण वटि अकोमोडेट न करे सघूं या उन्हनि खे अॻिते फॉरवर्ड कयूं, पर जहिड़ो हाल आहे त अॻिते बि केरु कोन उन्हनि खे वठंदो। उन करे महिरबानी करे मुंहिंजी इन रिक्वेस्ट खे कंसीडर कयो ऐं दादू जी सिविल अस्पताल में, या मेहर जी सिविल अस्पताल में, कैनशाह जी तालुका अस्पताल में, जोही जी तालुका अस्पताल में, उते तव्हां ऑक्सीजन कैपेसिटी वधायो, ऑक्सीजन सिस्टम रखो। हीउ हिकिड़ो नेशनल क्राइसिस आहे। हिन में असांखे सीरियसली ऐं जॉइंटली सोचणो पवंदो त असीं कंहिं माण्हुनि जी ज़िंदगी बचाए सघूं। हिकिड़ो इदारो एतिरो बर्डन बर्दाश्त नथो करे सघे, ऐं माण्हू अॻिते वञण लाइ, सची ॻाल्हि आहे, नवाबशाह वञण लाइ तयारु कोन्हनि के, जामशोर वञण लाइ तयारु कोन्हनि के। सभु को सेवण अचण लाइ राज़ी थिए थो, पर सेवण में हाणे का गुंजाइश कान रही आहे वधीक माण्हुनि खे अकोमोडेट करण जी। अॼु जी लिस्ट बि तव्हां ॾिसंदो त अॼु बि कम अज़ कम 80 माण्हू पॉज़िटिव आया आहिनि 120 मां। त सिचुएशन तमामु ख़राबु आहे। अचो त गॾिजी हैंड टू हैंड ॾेई माण्हुनि जी ज़िंदगी बचाइण लाइ सीरियसली सोचूं, गवर्नमेंट खां सपोर्ट हासिलु कयूं। सेक्रेटरी साहिबु तमामु सपोर्टिव रहिया आहिनि, मिनिस्टर साहिब बि सपोर्टिव रहिया आहिनि, डॉक्टर सिकंदर मेमण साहिबु तव्हांजे पंहिंजे ज़िले जो आहे, उहो तव्हांजी फुल सपोर्ट कंदो। मां बि तव्हां लाइ हर वक़्तु हाज़िर आहियां, मुंहिंजी सॼी टीम तव्हां लाइ हर वक़्तु हाज़िर आहे। मां कॾहिं बि इनकार कोन कयो दादू जे पेशेंट खे वठण खां, पर जॾहिं कैपेसिटी न आहे त पोइ मां हाणे सची ॻाल्हि बेवस वठनि ॿार छॾिया वारी हालति में अची वियो आहियां। तंहिं करे सभिनि खे गुज़ारिश आहे त इन ते सोचियो त जीअं माण्हुनि जी ज़िंदगी बची सघनि। हिन खां पोइ अञा अलाए छा अचिणो आहे,
ईद मथां आहे बाकुड़ पाईंदासीं, हिक ॿिए खे चुमियूं ॾींदासीं, हिक ॿिए जे घरनि में वेंदासीं। रिज़ल्ट छा निकिरंदी सोचूं था त ॿार कान्हाड़ जी था वञनि। त इंडिया जहिड़ी सूरत हाल खां बचण लाइ कुझु असांखे डू मोर करिणो पवंदो। थैंक यू ब्रदर्स।